नामियारे मुहक़िक़ लतीफ़ जे पारखू ऐं लोक अदब सर्जिंदड़ डॉक्टर कमाल जामड़े जो चालीहो सचल ॻोठ जी शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरीअ में थियो। ताज़ियती मेड़ाके में शागिर्दनि, वारसनि ऐं संदसि चाहींदड़नि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते डॉक्टर कमाल जामड़े जे किताब कामरेड मोहम्मद हाशिम घांगरो ऐं संदसि ज़िंदगीअ ते सहेड़ियल किताब भुएं न आयस भाएं जी महूरत कई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे डॉक्टर खलीलुर रहमान शेख, डॉक्टर इनायत लगारी, मुस्तफ़ा सोलंगी, डॉक्टर कासिम राजपर, जावेद शेख, शेर मेहरानवी, रफीक जाफरी, हमीदा घांगरो, सीमा अबड़ो, डॉक्टर आबदा घांगरो, ज़रार पीरज़ादो, सलेमान वसाण, ताज मोहम्मद वसाण ऐं ॿियनि चयो त डॉक्टर कमाल जामड़ो पंहिंजे नाले जियां कमाल जो माण्हू हो। हुन पंहिंजी 48 वरियनि जी ॼमार में 50 किताब लिखी ज़िंदगीअ जो कर्ज़ लाहे छॾियो। हू 21वीं सदीअ जो मिर्ज़ा कलीच बेग आहे। उन मौक़े ते तक़रीब में शिरकत कंदड़नि अवामी आवाज़ टीवीअ सां पंहिंजा वीचार कुझु हिनरीत वंडिया। डॉक्टर कमाल जामड़ो दुनियावी शयुनि ते न सोचींदो हो, कॾहिं न पंहिंजी ज़ात जे लाइ, कॾहिं न ॿियनि जे लाइ, बल्कि हुन जी सोच जो महवर इहो हुयो त मुंहिंजी धरती, मुंहिंजे धरतीअ जा माण्हू इहे सभु प्रोग्रेस कनि, अॻिते वधनि। हू पंहिंजी सोच में हिकु रोशन ख़्यालु इंसानु हुयो, पंहिंजे अमल में हिकिड़ो रोशन ख़्यालु इंसानु हो। हुन जी उहा जेका सोच हुई सा पंहिंजी ज़ात लाइ न, पंहिंजे सिर्फ़ु पाड़े या पंहिंजे हल्के जे लाइ न, पर पूरी धरतीअ जे लाइ सोच हुई। यकीन कयो त जॾहिं असां लफ़्ज़नि में, किताबनि में ॻोल्हींदासीं त कमाल असांखे ज़िंदह रहंदो। त अॼु जे हिन तज़ियती मेड़ाके में जॾहिं इहे सभु ॻाल्हियूं थियनि थियूं त ज़ाहिर आहे मां ईअं चवंदसि त कमाल असांखे इल्म में, अदब में, तहक़ीक़ में, हर शइ में असांखे ईअं सम्झो त खणी हिकिड़ो ज़िंदह नज़र ईंदो ऐं ज़िंदह आहे। कमाल जामड़ो साहब जी शख़्सियत, उनजो जेको वॾे में वॾे जेको कंट्रीब्यूशन रहियो वो इल्मी ऐं अदबी हवाले सां रहियो। समाजी इदारनि जो बि हुन सरबराही कई ऐं उनखां अलावा हुन जेको इदारनि जे अंदरि मुख़्तलिफ़ शोबा आहिनि उन में क़ानूनी तौर ते जिन जिन इदारनि जे पाबंद कयो वियो त बाबा सिंधी शोबा खोलियो, पर उन ते अमल न पियो थियो, उन लाइ हुन पंहिंजे तौर ते वरी जाखोड़ कई। असांजो उस्ताद हुयो, पर हमेशह दोस्तनि वांगुरु पेश आयो। हुन केतिरा ई किताब लिखिया, केतिरा ई इदारा ठाहिया, इदारनि खे नओं कयो ऐं उन्हनि खे एक्टिव कयो। यूनिवर्सिटी में जॾहिं वियो त हुन जे कम जी रफ़्तार ईअं सम्झो त ॿीणी थी वई ऐं हुन मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते वॾो कमु कयो। लोक अदब ते ख़ासि तौर ते हुनजो कमु विसारण जोॻो न आहे। सिंधी ॿोलीअ खे न पढ़ाईंदड़ इदारा, सिंधी ॿोलीअ सां अन्याय कंदड़ इदारा, उन्हनि जे ख़िलाफ़ु हू खुली लिखंदो ऐं अहिड़ा घटि माण्हू आहिनि जेके नतीजनि जे परवाह खे बग़ैर ॿोलीअ सां निभाइनि। उन्हनि मां डॉक्टर कमाल जामड़ो बि हिकु हुयो। असां वटि जेको आहे सो शोबे में असां हिकिड़ो डॉक्टर कमाल जामड़े जे नाले सां हिकिड़ो कार्नर क़ाइमु कयूं पिया, जंहिंमें डॉक्टर साहब जा जेके किताब आहिनि उन जो को कमु आहे उनखे किताबनि खे असां पाण वटि महफ़ूज़ रखंदासीं ताकी अॻिते कोई शागिर्द बि एमफिल करणु चाहे, PhD करणु चाहे या उन ते कोई रिसर्च वारो तहक़ीक़ करणु चाहे त उनखे उहो हिकिड़ी जॻह ते मुयसरु अचनि। डॉक्टर कमाल जामड़ो मुंहिंजा साथी बि हुआ, कुलीग बि हुआ, उस्ताद बि हुआ ऐं सरपरस्त आला यानी शोबे जा चेयरमैन बि हुआ। इहे टई मतिलबु रुतबनि में मूं हुननि खे तमामु घणो शफ़ी कई, नरम दिलि, नरम गो ॾिठो ऐं हुननि में जेका नहटाई हुई उहा हर कंहिंजे लाइ हुई। ईअं नाहे त को हू मतिलबु वॾी सीट ते वेहंदे बि हुननि में कंहिं बि क़िस्म जो गुरूर ऐं कंहिं बि क़िस्म जी वॾाई कोन हूंदी हुई। कॾहिं बि असांखे इहो महसूसु न थियो त असां में न्याणियुनि में ऐं असांजे भाउ में कहिड़ो फ़र्क़ु आहे। कॾहिं बि असांखे इहा शइ न, को अहसासु अहिड़ो न थियो। बाबा जंहिं बैकग्राउंड खां आयो आहे, जंहिं ॻोठ मां आयो आहे बाबा, उते कतई इहो ट्रेडिशन न आहे इन शइ जो त तव्हांजी न्याणी पढ़े बि, इवन पढ़ाईअ जो बि ट्रेडिशन न आहे। पर असांखे बाबा अहिड़े मक़ाम ते हींअर पहुचायो आहे जो कंहिं शइ जी न असांखे बाबा कॾहिं रोक टोक कई, कॾहिं न असांखे इहो फील कराई त तव्हां कंहिं मर्द खां घटि आहियो। न लोक अदब ते एतिरो कमु कयो जो असांजा तमामु वॾा जेके दानश्वर आहिनि उहे बि न करे सघिया ऐं पंहिंजी हुन थोरी उमिरि में हुन एॾो वॾो कमु करे ॾेखारियो जंहिं उन ते बि ख़ैर उनखे सलामी पेश करे सघिजे थो, छो जो 50 साल जी उमिरि में हुन 50 किताब ॾिना। साईं लोक अदब ऐं तालीमी हवाले सां सिंधी ॿोलीअ जे लाइ बि हुन जूं काफ़ी ख़िदमतूं आहिनि। जिन इदारनि में सिंधी न पढ़ाई वेंदी हुई उते साईं जो आवाज़ु गूंजंदो हुयो। मतिलबु ही फुल टाइम अदीब बि हुयो, सुठो उस्ताद बि हुयो ऐं मुंतज़िम बि हुयो। जामड़े साहब माना पंहिंजी ज़िंदगीअ में अदबी मैदान में उहे कम कया जेके बेहद संजीदा आहिनि ऐं जेके घटि माण्हू कंदा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हुन
पंहिंजे मक़सद में जीअं त कमाल जामड़ो क्लियर हुयो, चिटाई हुयसि, इन जे करे हुन मुख़्तसर ॼमार में 48 सालनि जी उमिरि में 50 किताब ॾिना। डॉक्टर साहब असां खां हिन मुख़्तसर उमिरि में अलॻि थी वियो ऐं हीअ दुनिया छॾे वियो ऐं असां मां सम्झां थो त हुन न सिर्फ़ु जेको आहे सो इल्मु अदब सां गॾु जेको आहे सो सिंधी ॿोलीअ जे लाइ ऐं हितां जे कराचीअ जे यूनिवर्सिटियुनि जे लाइ जेका जदोजहद कई पिए ऐं शागिर्दनि खे हिकिड़ी अहिड़ी लाइन पे ॾिनी त जंहिंमें जेको आहे सो पंहिंजे ॿोलीअ खे वधीक प्रोमोट कनि, ॿोली सिखनि, ॿोलीअ खे सम्झनि। त डॉक्टर साहब जो हिन इल्म ऐं अदब में वॾी हिकिड़ी जेका सो ख़िदमत आहे। अॼु अधे साईं जे 40 ते असां सभु गॾिजी थिया आहियूं ऐं अधे साईं 48 सालनि जी उमिरि का एॾी वॾी उमिरि न आहे ऐं यकीन कयो त एतिरो अञा ताईं असांखे अफ़सोस आहे जो अञा त ईअं पियो लॻे त अधो साईं शायदि असांजे अंदरि मौजूदु ई आहे, पर बहरहाल अधो साईं जिस्मानी तौर सां गॾु मौजूदु न आहे, पर हुनजो किरदारु ऐं हुनजा अमल ऐं रूहानी तौर अधो साईं सां गॾु आहे। कमाल साहब जेको आहे हुनजो सिंधी अदब में हिकिड़ो वॾो नालो आहे। हू हिकु ई वक़्तु शाइर, कहाणीकार, मुहक़िक़, मज़मून निगार, कालम निगार आहे ऐं हिकु ई वक़्तु हू कंपेयर ब्रॉडकास्टर हो ऐं मुक़ररु हो हिकिड़ो सुठो। हुनजो अदब जे बि घणनि ई पासनि ते हिकिड़ो कमु थियल आहे, तहक़ीक़ खां वठी ॿियनि फिक्शन जे सभिनी पासनि ते कमु थियल हो। कमाल जॾहिं ॻाल्हियूं ॿुधंदो हुयो ऐं जॾहिं असां ॻाल्हियूं कंदा हुआसीं या हू ॿाहिरां जॾहिं बाबा जी जेका तहरीक हलाई, जेका हारी तहरीक में बि हुन जेको पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं हुन नियाणियुनि जी तालीम ते बि जेतिरो हुन ज़ोर ॾिनो ऐं नियाणियुनि जी तालीम खे अॻिते वधाइण लाइ हुन पाण पतियोड़ियो ऐं जाखोड़ियो, सॼी ज़िंदगी उन जाखोड़ में गुज़री वई, त उन ॻाल्हियुनि खां तमामु घणो मुतासिर हूंदो हुयो ऐं हुन जो हिकिड़ो शौक़ु हुयो त मां पंहिंजे सहुरे खे ॾिठो न आहे पर मां उन जो किताबु शाया कयां ऐं किताबु जेको आहे सो उन जो साम्हूं अचे। हिकिड़ी गुमनाम शख़्सियत सम्झो त कमरेड हाशिम कांगरो खे जेको कयो वियो त कमाल जामड़ो जो इहो हिकिड़ो वॾो अहम किरदारु रहियो त हुन उन जी सॼी बायोडेटा गॾु कई, कलेक्ट कयईं ऐं हुन उन जो औलाद जे बारे में ऐं कमरेड हाशिम कांगरो जे सियासी ऐं समाजी जेकी बि कमु हुयो उन जे बारे में किताबु जेको छपिरायो त तमामु हिकिड़ो अहम कमु कयो। तालीम जे हवाले सां या जदोजहद जे हवाले सां असांजे वालिद असांखे अहिड़ो दर्स ॾिनो जेको काफ़ी सॼी ज़िंदगी असांजो हिकिड़ो मक़सदु रहियो। डॉक्टर कमाल जो बि इन ई हवाले सां हुन असांजे ख़ानदान सां ॻंढापे जो ज़रियो बि इहो ई हुयो त हू हिकिड़े रोशन ख़्याल माण्हू हुयो ऐं उन्हीअ जे करे ई जेको आहे सो हुन पंहिंजो असांजे फैमिलीअ जो हिसो थियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk